हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा ईंदी अथव भक्तमाल जी में। हिकिड़ा ॾाढा महान संत थिया आहिनि असांजे सनातन धर्म जा, संत विठल नाथ जी महाराज उन्हनि जो नालो हुयो। उन्हनि जा अनेक शिष्य हुया, अनेक। हिकिड़ा शिष्य शायदि उन्हनि जो नालो रघुनाथ दास। गुरु कृपा सां उन्हनि खे ॾाढो प्रेम मिलियो भगवान जे प्रति, ॾाढो भाव, ॾाढो प्रेम। कंहिं संत जे सत्संग में ॿुधियो, भाई अगरि संभव ना आहे भगवान जी सेवा अगरि असां नथा करे सघूं, आर्थिक कोई समस्या आहे पैसे पाईअ जी या कोई शारीरिक समस्या आहे, त मानसिक भगवान जी सेवा कयो, यानी हृदय सां मन में ई भाव रखो ऐं भगवान जी सेवा कयो त भगवान उहो बि क़बूल कंदा आहिनि। चओ हरे राम। त उन्हनि रोज़ जो नियम बणाए छॾियो कि बसि मां हाणे मानसी सेवा ॾाढे प्रेम सां कंदुमि, भाव सां कंदुमि। कंदा अथव भाई कई ॼणा? चओ हरे राम। ऐं उन सां कहिड़ो लाभ थींदो आहे ख़बर अथव? अगरि भाव सचो जगी वियो, प्रेम थी वियो, त हिकु ॾींहुं उन मानसी भाव में भगवान पाण प्रकट थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान पाण प्रकट थी करे ऐं कोई न कोई अहिड़ी लीला कंदा आहिनि। चओ हरे राम। हिकिड़े भक्त मानसी सेवा कई, असां सत्संग ॿुधूं पिया संतनि जो कि अखियूं बंदि हुयूं, ध्यान में वेठो हुयो कि प्रभु मां सुंदर सुंदर गुलाब जा ॾाढा सुंदर गुल मां तव्हांजे चरणनि में अर्पण थो कयां। भाव रखी अञा बि ॾाढो सुंदर सुंदर भगवान सां हुन ॻाल्हायो प्रेम जे भाषा में, ॾाढी प्रेम सां, अखियूं बंदि, केवल मन में वीचार पियो करे कि प्रभु मां ॾाढा सुंदर गुलाब जा गुल तव्हांजे चरणनि में अर्पण थो कयां। प्रार्थना कई, पंहिंजो जेको नितनेम हुयो अखियूं बंदि करे ध्यानु करे भगवान जो ॾाढे सुंदर तरीक़े सां हुन कलाक ॾेढ जेको नेम कंदो हुयो कयो। उथियो, आसन वेड़े करे रखियईं, घर जे मंदिर में वियो भगवान जे दर्शन जे लाइ, मथो टेकण जे लाइ, ॾिठईं त भगवान जे चरणनि में गुलाब जा गुल पिया। चओ हरे राम। अच्छा, घर में ॿियो कोई बि न, ॿियो कोई बि न भाई। थोड़ी देरि पहिरियों बि हुन भगवान जा दर्शन कया आहिनि, उते गुलाब जा गुल न हुया। मानसिक भाव में केवल भाव रखियो, प्रभु मां गुलाब जा गुल तव्हांजे चरणनि में अर्पण थो कयां। उथी ॾिसण वियो त गुलाब जा गुल पिया। हाणे हुनजो कोई पैसो लॻो? कोई न, केवल भाव लॻो, प्रेम लॻो भगवान सां। चओ हरे राम। ईअं ई हिकिड़ा संत थिया आहिनि रघुनाथ दास, संत विठल नाथ जी जा उहे कृपा पात्र हुया, वृंदावन जे आसपास ई रहंदा हुया। उन्हनि खे बि प्रेम लॻो भगवान सां कि मां मानसी सेवा ई कंदुमि, रोज कंदा। नियम हुयो हिकिड़ो, कुछ बि खाईंदा न हुया, बसि ब्रजवासियुनि वटि वञी करे भिक्षा घुरंदा हुया। भिक्षा में बि ॾुध घुरंदा, छाछ, कि मूंखे ॾुध ॾियो भाई, शरीर उहो ई ॾाढो वृद्ध थी वियो आहे, कुछ खाईंदुमि पीअंदुमि त पचाए बि कोन सघंदुमि, मूंखे ॾुध ॾियो। रोज बढ़िया 2-3 गिलास भरपेट ॾुध पीअंदा। चओ हरे राम। ऐं वरी घर अची करे अखियूं बंदि करे मानसी सेवा में हली वेंदा। रोज भगवान खे भोग लॻाईंदा, पाण भले ई ॾुध पीअंदा पर भगवान खे रोज रोज आइटम खाराईंदा भाई, जबरदस्त। चओ हरे राम। हा न, भगवान खे त खूब चङी तरह ई खाराइजे, खूब बढ़िया। जेके भोग तव्हां भले ई न खाओ, हा न, कंहिंखे न वणंदा आहिनि भाई वधीक हैवी आइटम, कीअं असां मक्खण मलाई खाऊं, पर भगवान खे खारायो। चओ हरे राम। पंहिंजे हथनि सां ठाहे करे भगवान खे भोग लॻायो भाई। कई ॼणा हूंदा आहिनि, बसि भगवान वीचारा वेठा आहिनि मंदिर में त 4 बादामियूं रखी हली वेंदा। सुबुह खां भगवान 4 बादामियूं खाए राति ताणी, है न, जबरदस्ती भगवान खां तव्हां एकादशी कराईंदव। एकादशी में तव्हां बि खूब खाईंदा हूंदव, पर भगवान खे 4 बादामियूं रखे कई ॼणा छॾे छॾींदा आहिनि। कमाल जी ॻाल्हि त इहा थींदी आहे, ॿिए ॾींहुं वरी उहे ई 4 बादामियूं रखंदा आहिनि। चओ हरे राम। हीअं अंधेर बि न कयूं भाई, हा न, भगवान खे बढ़िया सुठो सुठो भोग लॻायूं। जीअं पंहिंजे ॿारनि खे खाराईंदा आहियो, पंहिंजे परिवार खे खाराईंदा आहियो, तीअं भगवान खे बि थोरो पंहिंजो सम्झी करे भोग लॻायो। ऐं नथा लॻाए सघो त पोइ अॼु जी कथा ॿुधो ध्यान सां, मानसी भोग। चओ हरे राम। उन्हनि खे मौज आई कि मां रोज मानसिक भोग लॻाईंदुमि भगवान खे। अखियूं बंदि करे भगवान जो रोज ध्यानु कंदा, भगवान खे भोग लॻाईंदा। रोज तरह तरह जा
व्यंजन ठाहिनि, हिकु ॾींहुं भॻवान खां, अच्छा भॻवान उन्हनि जे ध्यान में अची वेंदा, लीला में अची वेंदा, हिकु ॾींहुं भॻवान खां ई अखियूं बंदि करे पुछनि था, प्रभु वटि मां तव्हांजे लाइ कुझु न ठाहियो आहे, तव्हां जेकी आज्ञा कयो त मां उहो ठाहियां, पंहिंजी मनपसंदि कोई शइ ॿुधायो। भॻवान ॿुधाइनि बि था, भॻवान ॿुधाइनि बि था। वो गाईंदा आहियूं न, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, हाँ हम शबरी के जैसे खिलाते नहीं। केर तो चए भगवान न खाईंदा आहिनि, अरे खाइण ते अची वञनि त पोइ केॾी फरमाइश बि कंदा आहिनि भगवान कि अॼु हे खाराए भाई। भगवान चवनि था हा अॼु मूंखे खीर खाइण जी इच्छा आहे, खीर ठाहे बढ़िया। चओ हरे राम, ठीकु आहे प्रभु, खीर ठाही ॾाढी सुंदर तरीक़े सां हुनमें मावा बि मिलाए विया, बढ़िया चङी तरह खूब काड़े काड़े खीर ऐं भॻवान जे साम्हूं कुल्हड़ में पेश कयूं, अखियूं बंदि करे ध्यान में भॻवान उहो कुल्हड़ खणी करे खीर पीतो आहे। भॻवान चवनि था ॾाढो बढ़िया भाई, स्वादु ॾाढो बढ़िया आहे। पंहिंजो जूठनि भॻवान उहो चवनि था हाणे थोरो तूं बि पी। चओ हरे राम, थोरो तूं बि पी भाई। त संत हथ जोड़नि था ध्यान में, हे कोई साक्षात भॻवान लीला नथा कनि, ध्यान में ई लीला थी हले। हथ जोड़नि था, चवनि था न प्रभु मूंखे खीर न खारायो, मां ॾुध पी रहण वारो, मूंखे हे पचजंदो ई कोन, मां खाई कोन सघंदुमि, बीमार पइजी वेंदुमि, तव्हां दया कयो, रक्षा कयो, तव्हां खाओ बढ़िया। भॻवान जिद था कनि, न न थोरी सी खा, थोरी सी खा भाई। ज़बरदस्ती भॻवान थोरी सी खीर खाराई। हाणे सोचो भॻवान खे उहो भोग लॻल, हा भॻवान जा हुन में होठ स्पर्श थियल, जेॾी महिल भॻवान उन्हनि खे खीर खाराई त उन्हनि खे अहिड़ो स्वादु आयो कि जेको अॼु ताणी कंहिं बि व्यंजन में स्वादु न आयो। चओ हरे राम। खाई करे भॻवान खे धन्यवाद कयूं, मानसिक भोग पूरो थी वियो, उन्हनि जी भक्ति पूरी, जेकी बि दिनचर्या हूंदी उहो पूरी थी। संत ॿिए ॾींहुं बीमार पइजी विया। चओ हरे राम, सची घटना, ॿिए ॾींहुं बीमार पइजी विया। छो जो उहो त भॻवान खे मना कनि पिया, प्रभु मूंखे न खारायो, भॻवान जोरीअ खारायो, बीमार थी विया, हालत ख़राब, खूब हालत ख़राब, पेट में अलॻि सूर थिए त मथे में अलॻि सूर पकड़े, ॾाढी हालत ख़राब थी वई। उन ॾींहुं भिक्षा वठण न विया त कुझु माण्हू उन्हनि खां हालचाल वठण आया, बाबा अॼु वठण न आया आहियो भिक्षा? चयो हा भैया तबियत ॾाढी ख़राबु आहे। हकीम वैद्य खे घुरायो वियो, जेको उतां जो सभिनीनि खां वॾो वैद्य हुयो, उहो आयो, उन नब्ज़ ॾिठी, चयो हिननि जी तबियत इन लाइ ख़राबु आहे छो जो हिननि खीर खाई छॾी आहे। चओ हरे राम, खीर खाधी आहे जेकी हिननि खे सूट नथी करे, पचजे कोन थी, उनजे कारण हिननि जी तबियत ख़राबु आहे। ॿिया जेके हुननि जा सेवादारी हुया, खीर खाधी आहे, तूं पागल थियो आहे? ऐं असांजो बाबा 40 साले खां असां ॾिसूं था हिते, जॾहिं खां पैदा थिया आहियूं, केवल छा पीअंदो आहे? ॾुध पीअंदो आहे। खीर वरी काथों पीअंदो? भिक्षा बि हिननि खे कोई खीर न ॾींदो आहे, केवल ॾुध जी ॾींदो आहे, छो जो ख़बर आहे ॾुध ई पीअंदा आहिनि। चई न मां गारंटी थो खणा, हिननि खीर खाधी आहे राति जो, कल्ह हिननि खीर खाधी आहे, हुनजे कारण हिननि जी तबियत ख़राबु आहे। असां मञींदासीं ई कोन भाई। चई मां लिखी थो ॾेई सघां, तव्हांखे भरोसो कोन्हे त मां हिकिड़ी दवा थो ॾियां, उन सां वमन थींदो, यानी उल्टी ईंदी, हुन में ख़बर पइजी वेंदो छा खाधो अथऊं। चओ हरे राम, करे ॾेखार भाई, संत खां कोई पुछे कोन थो। चओ हरे राम, ज़बरदस्ती उन्हनि जे मथां दवा जो दवा प्रयोग कंदा विया। हिकिड़ी कोई अहिड़ी उन्हनि दवा ॾिनी वैद्य जी, उन्हनि खां पोइ संतनि खे वमन थियो, तबियत बि ठीकु थी वई ऐं निकितो खीर। चओ हरे राम, खीर निकितो। वैद्य जी चयो ॾिठो, मां त चवां पियो, मां पंहिंजी पढ़ाई छॾे छॾां, अगरि हे पंहिंजी मां डॉक्टरी छॾे छॾां, अगरि खीर न निकिरे हा त मूंखे त ख़बर हुई, मां त नब्ज़ ॾिसी पहचाने वेंदो आहियां। सभु माण्हू चुप थी विया। चई बाबा लिकी लिखी लॻे तो खीर बि पीअंदो आहे। चओ हरे राम। ऐं उन्हनि जी अश्रद्धा जागी, श्रद्धा हूंदी पहिरियों, अश्रद्धा जागी। संतनि खां पुछूं बाबा सच ॿुधाए खीर काथों आयो? संतनि कोई जवाबु न ॾिनो। चओ हरे राम, चुप रहिया। अच्छा चुप रहिया त उन्हनि त अञा ग़लति अर्थ कढी वरिता कि बाबो चुप आहे, यानी बसि कोई त अंदरि गड़बड़ हले थी, कोई त परेशानी आहे, कोई त लॻे थो हिननि गड़बड़ी कई आहे। लिकी लिकी कंहिंखां खीर बि वठंदा हूंदा, थी थो सघे ॿियो बि कुझु खाईंदा हुजनि, सभु कंदा हुजनि, बसि अश्रद्धा थी वई माण्हुनि जी। चओ हरे राम। कोई पुछण न लॻो उन्हनि खां, कोई उन्हनि जे दर ते न अचे, कोई उन्हनि खां हाल चाल न वठे। जेके पंहिंजा पंहिंजा करीबी सेवक हुया, धीरे धीरे उहे बि परे थी विया, बदनामी करण लॻा। त जेके उन्हनि जा गुरु जी हुया श्री विठल नाथ जी, उन्हनि खे भॻवान बांके बिहारी राति जो सपने में दर्शन ॾिनो। चओ हरे राम। चए भैया माण्हू ॾाढो ग़लति था कनि,
उन्हनि खे बदनाम था कनि, अहिड़ो सचो संत आहे कि उहो ॿुधाईंदो बि कोन, मां तोखे ॿुधायां थो सची ॻाल्हि छा आहे। अरे खीर उन जौहरीअ उनखे मां खारायो आहे, उहो पाण त खाइण बि न पियो चाहे, मानसिक भोग लॻाईंदो आहे त उनखे मां भोग मानसिक भोग में ई अची करे पंहिंजे हथनि सां उनखे खीर खारायो हुयो। चओ हरे राम। जॾहिं इहा ॻाल्हि भॻवानु अची करे पाण प्रमाणित कई, भॻवानु अची करे सम्झो ठप्पो लॻायो कि हा मां अची करे खीर खारायो आहे, पोइ पंडित विठल नाथ जी इहा ॻाल्हि सभिनीनि खे ॿुधाई कि ॾिसो तव्हां सभु चरिया आहियो, संत खे बदनाम पिया कयो, हे हीअं आहे हे हूअं आहे, पर अंदर जी ॻाल्हि ॾिसो भाई। चओ राम। पोइ सभिनीनि प्रणाम कयो संतनि खे, है न, चमत्कार खे ई नमस्कार कंदा आहियूं भाई। चओ हरे राम। चमत्कार खे ई असां नमस्कार कंदा आहियूं, जाते कोई जादू ॾिसंदा आहियूं, जाते कोई अलॻि ॻाल्हि अटपटी ॾिसंदा आहियूं, जेकी असां इमेजिन न कई हुजे, जेकी असां सोचंदा न आहियूं, उहा ॻाल्हि थी वञे त उते पंहिंजो पाण झुकी वेंदा आहियूं। चओ हरे राम। पर संत चवनि था प्यारा तूं पहिरियों ई अची प्रेम सां झुक, पोइ तुंहिंजे जीवन में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं थींदी जेकी तूं कॾहिं सोचियूं बि न हूंदी। अहिड़ी तोसां भॻवान लीला कंदा, अहिड़ा चमत्कार थींदा जेकी तूं कॾहिं वीचार बि न कया हूंदा, तूं सोचियो बि न हूंदो कि मूंसां ईअं बि थी सघंदो आहे, ऐं भॻवानु अहिड़ी लीला कंदा। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। एॾी ॾिसो शक्ति आहे भाई, कोई मानसिक भोग लॻाए भॻवान खे त, है न, न कोई उन में पैसो तो लॻे, न कोई पाई, न वधीक समय बि न, भॻवान खे बसि भाव सां हृदय सां पुकार कयो कि प्रभु हे मां तव्हांजे लाइ भोजन तैयार कयो आहे, अची स्वीकार कयो। चओ हरे राम। अञा अगरि सुंदर तरीक़े सां चवणो तो भॻवान खे, अञा प्रेम वधी वञे त चइजो प्रभु हे मां जीवन तव्हांजे लाइ तैयार कयो आहे, इनखे स्वीकार कयो। हे मुंहिंजो जेको जीवन आहे इहो तव्हांजे चरणनि में अर्पण आहे, इनखे स्वीकार करे वठो। चओ राम।